अस्सलाम वालेकुम दोस्तों। हिकिड़ो ॿियो ॾाढो मशहूरु कलाम आहे। असांजो जेको हाल आहे बड़ी संगत जे साम्हूं अज वरी महबूब सां मिलण जो मौक़ो मिलियो। अज वरी महबूब सां मिलण जो मौक़ो मिलियो। इएं लॻो अरसे खां पोइ खिलण जो मौक़ो मिलियो। अॼु वरी महबूब सां मिलण जो मौक़ो मिलियो। हे ला 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 ला, हे ला 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 ला। तपी तपी तंदूर थियुसि, मसे मसे मशहूर थियुसि। तपी तपी तंदूर थियुसि, मसे मसे मशहूर थियुसि। लिकी लिकी जो लोक खां, ओ लिकी लिकी जो लोक खां लिखण जो मौक़ो मिलियो। इएं लॻो अरसे खां पोइ खिलण जो मौक़ो मिलियो। इएं लॻो अरसे खां पोइ खिलण जो मौक़ो मिलियो। अॼु वरी महबूब सां मिलण जो मौक़ो मिलियो। मिठा सजी मंछर मापियम, हो मिठा सजी मंछर मापियम। लही वञी कींजर कछम, किथे न तो जहिड़ो कंवल ॾिसण जो मौक़ो मिलियो। ओ किथे न तो जहिड़ो कंवल ॾिसण जो मौक़ो मिलियो। इएं लॻो अरसे खां पोइ खिलण जो मौक़ो मिलियो। अॼु वरी महबूब सां मिलण जो मौक़ो मिलियो। पिरी पंहिंजे पासे पसी, बुखारी खे राहत रसी। पिरी पंहिंजे पासे पसी, बुखारी खे राहत रसी। बिनियूं अखियूं उस्ताद खे उगण जो मौक़ो मिलियो। बिनियूं अखियूं उस्ताद खे
उघण जो मौक़ो मिलियो ईअं लॻोर से खां पोइ खिलण जो मौक़ो मिलियो अॼु वरी महबूब सां मिलण जो मौक़ो मिलियो हे ला 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 हा 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 हा। थैंक यू दोस्तों, थैंक यू।